साईं इज़हार शाह जी खास फरमाइश। लिखी दे वो हाँ बिस्मिल्लाह दोस्तन जी फरमाइश असांजो पहिरीं अल्लाह वरायो ख़ान चांडियो साहब, ज़ुल्फ़कार अली चांडियो साहब, अदा आसिफ अली चांडियो साहब, शाबान अली चांडियो साहब, दोस्त अली चांडियो साहब, अयाज खोसर साहब, हाजी रमज़ान वासू साहब, शहमीर बुरड़ो साहब, असांजे पहिरीं अब्दुल्ला वासू साहब, असद बुरड़ो साहब, रफ़ीक भोटो साहब, हक हक चाचे गुलाब चांडिया जी ख़ास फरमाइश। आए सोनो फकीर खुशो असांजे पहिरीं महबूब सलामती हुजन सजणनि ते हा मिठा नजरा दी लग लाइट गई इश्क़ के अकुल दा छुड़ा गए ब्रेक दोहे थी फैल गए दिल दिल दे नाल थी ठा गए एक्सीडेंट थिया जदा इश्क वाला सर्जेंट हुसैन बर वक्त हलन ड्राइवर को सदा फिर कैद सुना गए। न्याज चांडियो सदर चांडियो नईम चांडियो मुझो कापी वारो यार जी फरमाइश यार जह पैदा कयो आहे उन्हीं रब जो कसम फेरोज खान मुझे महबूब जी खास फरमाइश आए उस्ताद दिलबर जलाल जी फरमाइश आए उस्ताद नादर जलाल जी फरमाइश रईस कलंदर बख्श जलाल जी फरमाइश रईस इकबाल राजपर मोहम्मद खान चाचा साहब असांजे पहिरीं घोट जो पी असांजे पहिरीं जह पैदा कयो आहे उन्हीं रब जो कसम आ मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम जह पैदा कयो आहे उन्हीं रब जो कसम आ मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम
शन जो न कमवा